रूना मां तो खाइयो पुछण तो चाहियां त बाबा साईं तुंहिंजी भेण शादी खां पोइ उन्हनि ॿिन्ही जे विच में अंडरस्टैंडिंग तो हुई न? बाबा यो अंडर ट्रेनिंग स्टेरिंग यो नीयो गांजो मतलब समझी त सघेसि थोरी वज़ाहत कंदी त थी सघे थो पूरे दिमाग़ में का ॻाल्हि सम्झ में अची वञे। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त बाबा साईं ऐं अम्मा साईं जे विच में शादी खां पोइ प्यार मोहब्बत कुर्ब या जहिड़ो झटो हुयो? ॻाल्हि ई कान्हे न भाउ मां कॾहिं बि तॾहिं मुंहिंजी भेण साहिबी वॾो बसि हशाश बशाश लॻा पिया था खिल ख़ुशियूं लॻी पियूं थी कुर्बनि जा त बाबा कोट छॾियल लॻा पिया हूंदा कमु वरड़ी तारा गोल करारो लॻो पियो हूंदो आहे न बाबा। अच्छा त इन जो मतिलबु त चाचा साईं जी शादी खां पोइ तूं हिते अक्सर ईंदो ईंदो आहीं? न बाबा किथे मां घणो अचो वञु कोन कंदो हुउसि हा जॾहिं मां थोरो ईंदो हुउसि ईअं सम्झो त में लूण जे बराबरि। बाबा ॾिसो जेकॾहिं मां घणी अच वञु कयां त मां त इहे ई सम्झंदा न चाली रूडो पंहिंजी भेण जे पैसनि ते पोइ पलिजे न न कोन ॾींदोसि बाबा कोन ॾींदोसि। मतलब त हसीना बेगम ऐं बाबा साईं जे विच में कॾहिं के बि इख़्तिलाफ़ न थिया? बाबा बाबा हू वॾड़नि जो पहाको कोन ॿुधो अथव त जंहिं घर में ॿ ठिकर हूंदा उहे त ज़रूरु ठकंदा न। बाबा छा मंज़र ॿुधाए क़िस्मत सां जॾहिं बि मुंहिंजो वञणु थी थो हो न पोइ कॾहिं कॾहिं अधी वॾो साईं बाग़ीचे में वेठा हूंदा कॾहिं ड्राइंग रूम में वेठा हूंदा जेॾी महिल बि बाबा मां साईं ॾिठुमि न ताड़े जे मथां ताड़ो टक जे मथां टक हाय गुलाब जे गुलड़नि वांगुरु वहकंदा उन जोड़े खे ॾिसी रूंडो ॾाढो ख़ुशि थींदो ऐं चवंदोसि वाह तारा गोल तारा। हाणे तव्हां सफ़ा तैयार थी वियो माशाअल्लाह। बाबा इब्रा रब पाक तव्हां ॿिन्ही खे ख़ुशि ख़ुशि ॾिसंदो आहे शाद बात ॾिसंदो आहे त मुंहिंजी दिलि सफ़ा ई बाग़ बहार थी वेंदी आहे बाग़ बहार। हसीना बेगम जो किरदार ई अहिड़ो आहे ये जिते बि वञे हा ख़ुशियूं खणी वञे हा ऐं सचमुच त हिन मुंहिंजी ख़ुशियुनि जो वॾो ख़्यालु रखियो आहे। रूना इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे त बाबा साईं ऐं अम्मा साईं जे विच में के बि इख़्तिलाफ़ न हुया। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए रूना तुंहिंजे ऐं सांवल जे विच में कहिड़ा तालुकात हुया? जॾहिं त बाबा साईं हर वक़्तु सांवल जी तारीफ़ कंदो रहंदो हुयो ऐं मूं इहो बि ॿुधो आहे त सांवल बाबा साईं जो दादलो हूंदो हुयो ऐं सॼे ॻोठ में इहा बि ख़बर हले पई त सांवल हर ॻोठ वारे सां इख़्लाक़ सां पेश ईंदो हुयो। पर मूंखे इहो ॿुधाए त सांवल जा तोसां कहिड़ा तालुकात हुया? सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD
ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।